मोरो में सिंधी अदबी संघ तरफां 1 यूनिट टुटण जे गोल्डन जुबली तकरीब कोठाई वई। क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुणेजो चयो त तरक़ी जे नाले ते सिंध जे वजूद खे ख़तरो आहे ऐं धारी आबादकारी सिंध लाइ वॾो मसइलो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे वहीद मस्तोई। मुहर्रम हिते हमेशा हर ॾींहुं करबला हिकिड़ो न हुरमला हित आहिनि कई हुरमला आज़ाद नाहियूं आहियूं ज़िंदान शाम में। जी नाज़रीन, मोरो में सिंधी अदबी संगत शाख मोरो तरफ़ां 1 यूनिट टुटण जी गोल्डन जुबली तकरीब मुनक़द कई वई आहे। हिते शाइर अदीब सियासी समाजी इल्म अदब सां तालुक़ रखंदड़नि खां अलावा हर मकतब फ़िक्र जा माण्हू मौजूदु आहिनि। अचो त 1 यूनिट टुटण वारी तहरीक जे सिलसिले सां उन खां पुछूं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। पहिरीं त थोरी वज़ाहत कजे, छो जो पुठियां लिखियलु अचे थो त 1 यूनिट गोल्डन जुबली ऐं 2022 जेतोणीकि 1 यूनिट टुटो हो 1 जुलाई 1970 ते, उन हिसाब सां गोल्डन जुबली ईयर 2020 हुयो ऐं उहो असां जीएस महाज़ तरफ़ां ऐलान बि कयो हुयोसीं त सॼो साल गोल्डन जुबली कंदासीं, पर पोइ कोरोना अची वियो जंहिंजे करे सॼी दुनिया जा प्रोग्राम थी विया। पर ही छाकाणि त सिंध जे तारीख़ जो ख़ासि करे पाकिस्तान जे तारीख़ जेका सिंध जी आहे उन जो इंतिहाई अहम इहो मरहलो आहे। उन हिसाब सां उनखे यादि कयूं था ऐं यादि इन लाइ बि कयूं था त उन जी कामयाबीअ जा कहिड़ा कारण हुया, कहिड़ियूं ख़ासियतूं हुयूं जिन मां सबक़ु वठी उत्साह वठी असां अॼोका सिंध खे जेके चैलेंज आहिनि, अॼु बि सिंध जे वजूद खे ख़तरो आहे, सिंध जे वजूद ते वार आहे जेको एॾे पैमाने ते तरक़ीअ जे नाले में ॿाहिरियां माण्हू हाणे आबाद था कजनि पिया। घणा चैलेंज आहिनि पर सिंध खे वजूदी चैलेंज इहो आहे जेको धारी आबादकारी आहे जेका तरक़ीअ जे नाले में। त असां उमेद कयूं था त 1 यूनिट तहरीक ते जेको 4 महीननि ताईं या त हलंदी तकरीबूं 1 जुलाई जेको 1 यूनिट टुटण जो ॾींहुं आहे 1 जुलाई ताईं हलंदा, जंहिं ॾींहं ते कराचीअ में या सलाहकारी कमेटी हिकिड़ो वॾो प्रोग्राम करणु चाहे थी। उन विच में उमेदु आहे त सभई दोस्त अदीब शागिर्द वकील इहे सिंध में थींदा पिया प्रोग्राम ऐं असां इन मां 1 यूनिट रोड तहरीक मां उत्साह वठी अॼु जे हालतुनि खे मुंहुं ॾींदासीं। शानदार तहरीक सिंध जे माण्हुनि हलाई, जंहिंजी क़यादत साईं जीएम सैद कामिल हैदर वक़्त जतोई शेख अब्दुल मजीद सिंधी कई, जंहिंमें सिंध जा उस्ताद, सिंध जा अदीब, शाइर, पोरत माण्हू उन्हनि ऐं जेको आहे सो उन्हनि में सियासी कारकुन भरपूर हिसो वरितो, जंहिंजे नतीजे में वञो टुटो या शानदार तहरीक जेका हली उन में मोरे जो बि किरदारु हो, तमामु शानदार किरदारु हो ऐं सिंधी अदबी संगत जो किरदारु हो, अदीबनि जो किरदारु हो। सिंधी अदबी संगत अॼु 1 यूनिट टुटण जी जेका गोल्डन जुबली मल्हायो प्रोग्राम कयो आहे या जस ऐं शानदार कमु कयो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त सिंधी अदबी संगत जो मर्कज़ बि अहिड़ा प्रोग्राम कंदो ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जिन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त जेको सिंध खे उन वक़्तु ख़तमु कयो वियो, उनजे वजूद ते वार कयो वियो ऐं अॼु बि सिंध जे वजूद ते वार जारी आहिनि ऐं जेका पंजाब पाकिस्तान जे हुकुमराननि सिंध जे वजूद खे ख़तमु कयो ऐं अॼु बि सिंध खे वजूदी ख़तरा आहिनि, ख़ासि तौर ते धारी आबादकारी जे हवाले सां। उहा पाकिस्तान जे रियासती निज़ाम तहत उहा हिते जारी आहे। उन जे रियासती निज़ाम जे ख़िलाफ़ अहिड़ी तहरीक जी ज़रूरत आहे जेका 1 यूनिट जे दौर में थी, जंहिं तहरीक जे ज़रिए असां सिंध खे आज़ाद ख़ुदमुख्तियार ऐं बावकार बनाए सघूं। 1 यूनिट ठाहिणो हुयो बांग्लादेश खे पोइते करण जो, उहो वॾो सूबो हो, हेॾां असीं सभई चारई सूबा टे सूबा गॾिजूं पिया, पर हुनजे बंदि मुक़ाबिलो कोन पिया चऊं। यानी बराबरीअ जे बुनियाद ते हुननि नंढा सूबा ॻंढे करे लाहौर मर्कज़ करे ऐं 1 यूनिट हुन ठाही। उन में वॾो हथु जेको हो सो गुलाम मोहम्मद जो हो, जेको हिकिड़ो माना हुते टाटा नाले हिकिड़ो वापारी हूंदो हिंदुस्तान में, उन जो अकाउंटेंट हो। उहो जॾहिं हिते पाकिस्तान ठहियो त हेॾे लॾे आयो न, हाणे हिते लॾे आयो त उहो होशियारो ॾाढो क़ाइद आज़म सां मिलियो, क़ाइद आज़म हुन खां मुतासिर थियो त माना ॾाढो अकाउंटेंट भलो आहे, हिनखे सिधो डायरेक्ट करे शई गवर्नर जनरल। हाणे क़ाइद आज़म वफ़ात करे त लियाकत अली ख़ान जो त मुआविज़ो त हो न पंहिंजो, उनजो पंहिंजो हुयो। हा त अहिड़े नमूने सां मतिलबु त उनखे वज़ीर ख़ज़ाना करे शई, पर हू एॾो चालाक जो सभिनी खे पोइ गवर्नर जनरल थी वेही रहियो। हाणे गवर्नर जनरल हाणे हिकिड़ो वापारी जो हिकिड़ो मुंशी माण्हू थी करे वरी वञी गवर्नर जनरल थियो, त उन जे ज़हन में इहा पॉइंट आहे त 1 यूनिट ठहे
त जीअं असां मद मुक़ाबिल थी पियूं ऐं उबर पाकिस्तान सां सदाईं हू असांखां वोट घणो खणंदा आहिनि पोइ पर इहो पंहिंजो कजो अयूब खान खां पोइ मार्शल लॻी त इहो कजो त भई काउंसलर चूंडिजनि मेंबर चूंडिजनि 40,000 ओभर पाकिस्तान मां 40,000 ओलह पाकिस्तान मां 80,000 करे वोट करे पोइ उहे ॾिनऊं अयूब खान खे वोट अयूब सदर थी वेही रहियो पोइ वरी उन खे वठायूं ज़ोर हाणे ज़ोर वठायूं त हेॾा असांजा मुजाहिद बीठा नथे जेम्स सैद वारा हैदर बख्श जतोई हुयो इहो जीएस नारो हक़ीक़त में हैदर बख्श जतोई जो इजाद आहे त हैदर बख्श जतोई थियो शेख अब्दुल मजीद सिंधी थियो त इहे झूना जेके लही पिया मैदान ते त कमु हली वियो ॾाढो काज़ी फैज़ मोहम्मद हो गुलाम लगारी हो इहे घणा हुआ पर पोइ त वरी शागिर्द बचे थिया त डॉक्टर इक़बाल तरीन हो जाम साकी हुयो मसूद नूरानी हो ऐं घणो कुझु हो जदोजहद पंहिंजी हीअ जारी रखणु खपे ऐं पंहिंजे दुश्मन खे सुञाणे त जीअं हींअर वॾेरा ॾिसो सभु हिकु हंधि गॾु थी विया न वन यूनिट टुटण जी जुबली जेकी तक़रीब असां मल्हाए रहिया आहियूं इहो पहिरियों कराची में मल्हायो वियो आहे प्रोग्राम ऐं ॿियो मोरे सिंध अदबी संगत खे इहो एज़ाज़ हासिलु आहे हिन तारीख़ जो मक़सदु इहो त जेके वॾेरा उन दौर में वॾेरनि उहो किरदारु अदा न कयो ऐं उन्हनि में शागिर्द जेके आहे उन्हनि किरदारु अदा कयो ऐं सियासतदान किरदारु अदा कयो ऐं असांजे जेके शाइरनि उन्हनि हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कयो ऐं उन दौर में हीउ हिकिड़ो अहिड़ो पंहिंजो ख़तरनाक तहरीक हुई जो उन में असांजा जेके पंहिंजो पाकिस्तानी माण्हू हुआ उन्हनि छा कयो जो लाहौर खे कैपिटल बणाए छॾियुनि सो सिंध जे अंदरि ख़ासि करे मोरे में माना इन तारीख़ खे वधीक जेको सो हथी ॾिनी वई त अॼु उहो वन यूनियन टुटण जो जेको माना जोबली तहरीक आहे उहा असां मल्हाई आहे असां तमामु घणा ख़ुशि आहियूं सिंधियत बि संगत शाख मोरे पारां जेका गोल्डन जुबली मल्हाई वई आहे इहा हिकु ख़ुशाइन अमल आहे ऐं हिन वन यूनिट रोड तहरीक में सिंध समेत मोरे जो हिकिड़ो नुमाया किरदारु हुयो जंहिंमें सिकंदर ज़मा मेमण साहब गुलाम नबी मोराई साहब उन सां गॾोगॾु उन जा ॿिया राशिद मोराई अज़ीम सिंधी ऐं ॿिया केतिरा ई कारकुन हुया जिन वन यूनिट रोड तहरीक में नुमाया किरदारु अदा कयो हीअ मोरे जो जेको ख़ितो आहे इहो एतिरो ज़रखेज़ रहियो आहे जेको न सिर्फ़ु वन यूनिट रोड तहरीक में नुमाया किरदारु अदा करण में अॻुभरो रहियो आहे पर साॻे वक़्तु पाकिस्तान तहरीक बिलावली तहरीक MRD तहरीक सिंध जो बम्बईअ खां जुदा थियण वारी तहरीक अधु बटाई वारी तहरीक ऐं ॿियूं केतिरियूं तहरीकूं जेके आहिनि सिंध ते ऐं पाकिस्तान में थी गुज़रियूं आहिनि उन्हनि में मोरे जे माण्हुनि नुमाया किरदारु अदा कयो आहे सो असांखे फ़ख़ुरु आहे त अॼु जेका वन यूनिट रोड तहरीक थी आहे उन में असांजे हिन मोरे जे माण्हुनि जो हिकिड़ो नुमाया किरदारु आहे ऐं यकीनन असां नौजवाननि लाइ बि हिकिड़ो बाइस फ़ख़ुरु आहे मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदा वीचार ॿुधा जिन जो चवणो हो त वन यूनिट जी तहरीक में हमेशह हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ भरपूर नमूने सां मल्हायो आहे पर उन में मोरो पंहिंजी जेका तारीख़ में पंहिंजो हिसो ॻंढियो आहे वन यूनिट जी ही जुबली जेका आहे उहा सिंध में जेका नई नसुल आहे नौजवान नसुल आहे उन लाइ पिणु हिकिड़ो पैगाम आहे त सिंध में जेका वन यूनिट जी तहरीक जुड़ी उहा कीअं जुड़ी ऐं कीअं टुटी उन बाबति जेका ॼाण ॼण आहे तव्हांजी हिन वक़्तु बि जेका आहे सूरत हाल सिंध में आहे उहा बि उन वन यूनिट जहिड़ी आहे कैमरामैन सोहेल अहमद सां गॾु वहीद रज़ाक टाइम न्यूज़ मोरो ओ ज़ालिम हाकिम थींदो आ ईंदो आ को ईंदो आ थी हुसैन सिरड़ो ॾींदो आ जॾहिं यज़ीद ज़माने में को ज़ालिम हाकिम